ही रात जो पोयों पहर जागे चढ़िया आयो झगर हू सिज कढिया किरणा ॾिसो ऐं झुड़ अंदरि झिरणा ॾिसो साथी संभारींदा हलो जॾड़ा जियारींदा हलो नारा हणो झंडा खणो ऐं छा लतीफ़ चयो हो मुंहिंजे ॾिठा मां तनी ॾिठो पिरीअ खे तिनी संदी ॻाल्हि करे न सघां का ऐं अमन सलमान हिकिड़ो उर्दू में शेर चयो हो वो जिन दरख्तों की छांव में से मुसाफिरों को उठा दिया था वो जिन दरख्तों की छांव में से मुसाफिरों को उठा दिया था उन्हीं दरख्तों पे अगले मौसम जो फल न उतरे तो लोग समझे मूंखे हिकिड़े ॾींहुं ज़ाकिर बेग मिर्ज़ा चयो हो त बुज़ुर्गी घाटे वण वांगुरु आहे ऐं जेसि ताईं उन बुज़ुर्गी जी छांव नसलनि खे मिलंदी रहंदी तेसि ताईं उहे नसल ऐं उहे धरतियूं कॾहिं बि तबाह न थींदियूं अॼु असांजे हिन मंच ते 4 दानिश्वर 4 लेखक 4 जेलनि में वींदड़ माण्हू ऐं 4 शादीशुदा असांजा दानिश्वर हिन स्टेज ते मौजूदु आहिनि ऐं सभ खां अवल अव्हांखे गुज़ारिश कंदुमि त जनाब डॉक्टर सुलेमान शेख साहब जनाब यूसुफ शाहीन साहब ऐं जनाब जीअं मुगल समेत नंढे खंड जे हिकिड़े बहादुर शख़्स दादा रोचीराम जी शान में तारियूं वॼायो दादा रोचीराम थर जो मुगल साहब मचियारिन जो डॉक्टर सुलेमान साहब हाला जो ऐं जनाब यूसुफ शाहीन साहब नसरपुर जे परगणनि सां तालुक़ था रखनि इहे 4 परगणा पंहिंजे पंहिंजे दौर में तख़्त गा रहिया आहिनि ऐं ही सिंध जे दानिश जे तख़्त गाह जा हिकिड़ा तकिया आहिनि उन्हनि तकियनि में कई ॻाल्हियूं कई रमज़ूं मौजूदु आहिनि हिते वेठल चाचा रोचीराम आहे जंहिंजा सियासत ते ऐं पंहिंजी सवानियत ते 5 किताब लिखियल आहिनि जनाब यूसुफ शाहीन सिंध जो हिस्टोरियन शॉर्ट स्टोरी राइटर सिंध जो सहाफ़ी ऐं एडिटर बरसात रिसाले ऐं बरसात अख़बार जो मालिक जंहिंखे इहा फज़ीलत शामिल हुई त शेख अयाज़ हुन जे अख़बार जो एडिटर हो ऐं शेख अयाज़ हुन जे पंहिंजा 2 किताब यूसुफ शाहीन जे नाले मनसूब कया हुआ तंहिं यूसुफ शाहीन 27 किताब लिखिया आहिनि असांजो हिते ॿियो दानिश्वर ॿियो सहाफ़ी ॿियो असांजो मेंटर ॿियो हिकिड़ो फर्स्ट क्लास माण्हू कंहिं माण्हूअ खां पुछिजे त पाकिस्तान में उस्मानी साहब सां गॾु मिनाज बरना सां गॾु सबीउद्दीन गोसी सां गॾु ऐं ॿिया कई चिमकदड़ सितारा जेके आहिनि उन्हनि सां गॾु को सहाफ़ी जेकॾहिं करप्ट आहे जेको वसतुल्ला ख़ान वांगुरु साफ़ सिधी ॿोली में कटाकट इस्तेमालु ॿोली करे सघे थो उन जो नालो आहे जीअं मुगल जंहिं 5 किताब लिखिया आहिनि उन किताब में जंहिं ते कोई न लिखे हिकिड़ो किताब बेगम नुसरत भुट्टो ते आहे जंहिं ते कोई न लिखे हिकिड़ो किताब छा सिंध बची सघंदी ऐं सिंध जे सहाफ़त ते हुन जा किताब आहिनि असांजो हिकिड़ो ॿियो सूरमो
जंहिंजी शुरूआत त बेनज़ीर भुट्टो साहिब मोहतरम ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहिब जे वक़्त में सरगर्मियुनि दौरान थी, पर उन खां अवल अयूब शाही जे दौर में हू रस्टिकेट थियो हो। असां सम्झंदा हुआसीं त शायदि असांजे दौर में माण्हू रस्टिकेट था थियनि। असां सम्झंदा हुआसीं त शायदि हाणे वारा शागिर्द ख़राबु आहिनि। उन्हनि ख़राबु शागिर्दनि मां हिकिड़ो सिंध जो सागर, सिंध जो समूद, सिंध जो शेख ऐं सिंध ग्रेजुएट एसोसिएशन जो बानी, 6 किताबनि जो मालिक डॉक्टर सुलेमान शेख हिन मंच ते वेठो आहे। तो ही शादीशुदा, ही किताबनि जा मालिक, ही जेलनि में वियल ऐं ही पंहिंजी उमिरि ते अॼु ॾींहं ताईं सालिम ऐं सदोरा बीठा आहिनि। ऐं सभ खां अवल 95 सालनि जे घर जे ॼाए दादा रोचीराम साहिब खां पुछणु चाहियां थो त दादा रोचीराम, जॾहिं पाकिस्तान ठहियो त उन पाकिस्तान ठहण महिल अव्हांखे छा ॿुधायऊं त ही पाकिस्तान छा ठहियो आहे? चाचा जे कन जो थोरो मसइलो, इन करे मूं सुवाल इहो ई लिखी साईं खे ॾिनो। सवाल नंबर पहिरियों, सवाल नंबर पहिरियों सुवाल आहे, पहिरीं नंबर सुवाल जो मूंखे लिखत में ॾिनो आहे उहो आहे त पाकिस्तान ठहण महिल अव्हांखे छा ॿुधायऊं। ऐं पाकिस्तान ठहण महिल मिठी में राति हुआसीं, मिठी में रहंदो ऐं हैदराबाद जे कॉलेज में पढ़ंदो। ऐं असांखे ॿुधायऊं पाकिस्तान थिए थो त घणो करे सिंध मेंबर जो असेंबली में हुआ त 100 कांग्रेसी हूंदा हुआ ऐं कांग्रेस जी 42 में हलचल हुई ऐं घणा कांग्रेसी जेल में हुआ ऐं ताज़ो छिता हुआ। असांखे कांग्रेसी जेके ई हुआ उहे सिंध जे माण्हुनि खे न ॿुधाईंदा त पोइ पाकिस्तान थींदो। कांग्रेस खे दिलि में ख़्यालु हो त पाकिस्तान थी न सघंदो, तंहिंजे करे सिंध जे माण्हुनि, सिंध जे हिंदुनि खे पाकिस्तान थियण वारे खां पोइ छा थींदो कंहिंजो अंदेशो, कंहिंजी ख़बर, कंहिंजी ॼाण रखण जी को ख़बर कोन हो, हुनजे ज़हन में को ख़्यालु कोन हो त पोइ पाकिस्तान थींदो। हिते पाकिस्तान जी, हिंदुस्तान जी कांग्रेस जो सदर आचार्य कृपारानी, जे बी कृपारानी हो, जी इस्लाम कृपारानी हो, उहो 47 में हिते पाकिस्तान थियण खां अॻे आयो हो, सिंध में आयो हो। उन जे लाइ मुस्लिम लीग इहा प्रोपेगेंडा कई त हू दूसरे हिंदुनि खे चवणु आयो आहे त लॼो। आउं हुन सां कांग्रेस जो मेंबर हुउसि, मूंसां गॾु कांग्रेस जो सेक्रेटरी हो। असीं आचार्य कृपारानी सां गॾु हैदराबाद हुनखे घुमायोसीं, मुंहिंजे मिटनि माइटनि सां मिलियो, कांग्रेस जी ॻाल्हि थी। हुन कंहिंखे बि कोन चयो लॻण जो, इहो बेशक हुन चयो हो त पाकिस्तान हली न सघंदो, मुस्लमान पाकिस्तान न हलाए सघंदा, तंहिंजे करे पाकिस्तान न बीहंदो, उहो बि चयो आहे। पर हुनखे लॾण लाइ का कंहिं तरजीह कोन ॾिनी कांग्रेसी त उहो लॾियो, छाकाणि हुनजे ज़हन में ख़्यालु हो त पाकिस्तान ठहंदो न, पर जे ठहंदो त हली न सघंदो। इहा ॻाल्हि असांखे कांग्रेस जे तरफ़ां ज़हन में विहारी वई हुई त सिंध में पाकिस्तान न ठहंदो, तंहिंजे करे सिंध पाकिस्तान में न वेंदो। इहा सिंध साॻी असांजी क़ाइमु रहंदी ऐं सिंध में असांजो वजूद क़ाइमु रहंदो। सिंध जा नफ़ा असांखे मिलंदा, सिंध जा भाउरनि सां अची रहंदा, सिंधी पीरनि फ़क़ीरनि दरगाहनि ते उहो हाज़िरी भरींदा हुआ। उहो हुनजो सिलसिलो 40 उहो हुननि जो सिलसिलो जारी रहंदो ऐं असांखे सिंध जुदा असांजा सिंध खसी न वेंदी, सिंध क़ाइमु रहंदी, पाकिस्तान न थी सघंदो। इहा असांखे कांग्रेस जे तरफ़ां ॻाल्हि कई वई ऐं सिंध जे माण्हुनि खे पाकिस्तान जे थियण जे बारे में को अंदेशो का ॻाल्हि कान हुई। पाकिस्तान थी वियो, पोइ ख़बर पई त पाकिस्तान छा थींदो आहे, पाकिस्तान कहिड़ी शइ आहे, कहिड़ी तकलीफ़ वारो आहे, न तकलीफ़ वारो आहे, असां सां छा थींदो। सिंध में ज़ाहिरा माण्हू हिंदुस्तान जा मुहाजिर अची वेंदा, उहे असांखे छा कंदा, फ़साद थींदा या न थींदा, पोइ हुननि खे न को अंदेशो, न को कंहिं मुस्लमान में हुनखे बदगुमानी हुई त
भई को मुस्लमान असांखे हितां लोधे कंदा या पाकिस्तानी असांखे का जाइ न मिलंदी। चाचा ॿियो सुवालु आहे दादा त अवां पाकिस्तान खे छो न छॾियो? थर जो माण्हू धरतीअ खे छा थो सम्झे? सिंध में ॿ ख़ासि करे असीं सम्झंदा आहियूं सिंध ॿिनि हिसनि में विरायल आहे। हिकिड़ो थर पारकर जी सिंध ॿी बाक़ी सिंध। थर पारकर वारी सिंध में न रस्तो हूंदो 47 आगे, न बस हलंदी हुई, न ट्रक हलंदी हुई, न माल ईंदो, न रेल हुई, कुझु कोन हुई। उठ ते या घोड़े ते सवार कयो वेंदो। मिठी जे वेझे में जी रेलवे स्टेशन नवकोट हुई जो मिठी खां 15-30 माइल मिठी खां परे हो। उठ ते चढ़ी वञिबो, हितां मिठी वञिबो हो। असीं हैदराबाद खां मिठी वेंदा हुआसीं त कोन को उठ भाड़े ते करे नवकोट में उठ ते चढ़ी 14 कोह पंधु करे 28 माइल पंधु करे असीं मिठी पहुचंदा हुआसीं। ऐं पाकिस्तान में हिकिड़ी ॻाल्हि हिकिड़ी ॻाल्हि हुई त हुन थर वारनि खे का तकलीफ़ न हुई। को मुस्लमानी ज़ोर न कोन हो, को मुस्लमानी तहसब कोन हो, को मुहाजिर आयो कोन हो, को लोधण वारो कोन हो, तंहिंजे करे हुन जे लाइ छॾण जो सुवालु कोन हो। ॿी ॻाल्हि हुई त जेके नई शइ पैदा थी सिंध में मुहाजिर अची वियो हिंदुस्तान मां। को थर में को बि कोन आयो, न को थर में कारखानो हो, न को वॾी नौकिरी हुई, न को कारोबार हो, वञी अचण वञण जा रस्ता कोन हुआ। लेकिन थर में काफ़ी साल पाकिस्तान खां पोइ मुहाजिर आयो ई कोन। मुहाजिर न आयो त हुन में डपु क्रिएट करण जी जेका हुई ॻाल्हि न, हुन डपु ज़हन में हुन में न भरियो डपु हुननि में त पोइ असांखे हिते तकलीफ़ थींदी या कंदा हुयूं। ॿी ॻाल्हि थर में हिंदू मुस्लमान पोइ पाण में अहिड़े भाउरनि जे नमूने रहिया जो पाकिस्तान जो को असरु मुस्लमान ते इन नमूने जो न हो त हिंदुनि खे हितां कढियो वञे या हिंदू असां सां ख़ैर ज़ुल्म था कनि या हिंदू असांखे फुरीनि था। अहिड़ी थर में का बि ॻाल्हि कोन हुई। तंहिं करे थर मां माण्हू लॻिया। अञा ताईं बि थर में मेजॉरिटी हिंदुनि जी आहे ऐं मेंबर मशीर हिंदुनि जा जज थियनि जा 5-7 सूबाई असेंबली जा मेंबर थियनि था। थर जी हींअर बि आदमशुमारी 15 खनि लख आहे। उन में अधु खां घणा हिंदू आहिनि ऐं मुस्लमान जी मेजॉरिटी न आहे थर में। ऐं इन करे असांखे थर मां लॾण जो को सुवालु कोन थियो ऐं असां ते पाकिस्तान जो तुर्त इम्पैक्ट को कोन थियो। पोइ हौसलो असांजो हलियो वञे, असांखे तकलीफ़ जो महिसूसु थिए। असीं वक़्तनि पहिरियों जी ॻाल्हि करी त कोन हुई। ॿी ॻाल्हि आई थर जे माण्हू खे पंहिंजे वतन सां मोहबत तमामु घणी आहे। शायदि कंहिं मुल्क जे माण्हू खे हुजे। हर थरी में मारवी जो उसूल वेठल आहे। हर थरी सम्झे थो त जेको मारवी जो असरु हो वतन सां मोहबत जो, माण्हुनि सां वतन जो, माण्हुनि सां मोहबत जो, माण्हुनि जी ज़िंदगी सां मोहबत जो, उहो थर में आम जाम हो। तंहिंजे करे थर जे माण्हुनि जी मोहबत वतन दोस्ती मिसाली आहे। शायदि ॿिया माण्हू वतन सां मोहबत कनि था। थर जी मोहबत जगानी हुई ऐं उन थर जी मोहबत जो तव्हां सॼो हिकिड़ी माण्हू त थर इहो बि भिटाई थर न चयो त जेकॾहिं मरी वञा त मुंहिंजो मारी थिए त मुंहिंजो लाश बि थर खणाए वञिजो, उते रखिजो। मुंहिंजी मिटी सां अहिड़ी मोहबत हुई, उते पाणी सां मोहबत हुई, उते वणटार सां मोहबत हुई। तंहिंजे करे थर जे माण्हुनि खे न का तकलीफ़ आई, न हुननि जो को वतन सां मोहबत घटि थी। ऐं थर जो पोइ जहिड़ो थर 47 में हो ओहिड़ो ई थर हींअर आहे। पाण हींअर वधीक थर तरक़ी कई आहे। जीअं कोयलो आहे, अचण जो रस्तो आहे, रस्ता कया आहिनि। उहो हींअर थर वधीक तरक़ी करे वियो आहे। पर बिना तरीक़े थर बि आलीशान ऐं ख़ुशि हो ऐं वतन जी मोहबत थर में तमामु घणी हुई। ॿी थर जो माण्हू ई थर सां मोहबत करे थो। आउं हैदराबाद जे कॉलेज में पढ़ंदो हुउसि। जुलाई 47 में घणी बरसाति हुई। 15 अगस्त 47 में पाकिस्तान थियणो हो। जुलाई में 47 में घणो बरसाति हुई ऐं बरसाति हुई त थर जी थरी माण्हू बरसाति जो ॿुधंदो आहे त थर खां ॿाहिरि न निकिरंदो आहे, हिकदमि थर वेंदो आहे। आउं बि जुलाई जी 25 तारीख़ ते हैदराबाद कॉलेज में मोकल खां सवाइ थर वियो हुयुसि ऐं बरसाति पवंदे ऐं थर में आयुसि। थर जी मोहबत, थर जी मिटी, थर जो पाणी, थर जी बरसाति, थर जो माहौल
थर जी वणकार अहिड़ी ख़ूबसूरत आहे जो थरी माण्हू थर खां छुटी कोन थो सघे, थर खे छॾे कोन थो सघे, थर जी मोहबत आज न थो थिए। दादा तव्हां पंहिंजे इंटरव्यूज़ में चयो आहे त मां पंहिंजी माउ खे हर औरत में ॻोल्हींदो आहियां। अच्छा, मुंहिंजी पोणा 2 साल जो बि कोन थियोसि तुंहिंजी मां मुंहिंजी माउ गुज़ारे वई। ॿिए मुंहिंजी भेण ॼाई, उनजे सुहाॻे में मुंहिंजी माउ बि गुज़ारे वई, मुंहिंजी भेण बि गुज़ारे वई, जेका नई ॼाई ऐं घर में ऐं मुंहिंजो पीउ 2 ॼणा हुआसीं। हालांकि मुंहिंजा चाचा हुआ, पर सभई घर सभु ॾींहं जुदा थी विया हुआ। पोइ असांजे घर में मुंहिंजे पीउ जो हिकिड़ो दोस्त हूंदो तोगो बजीर, जंहिंखे मोहम्मद तोगो नालो हुओ। मुंहिंजी मुंहिंजी घर वारी नियामत हुई, तोगो असांजो दोस्त हो, मुंहिंजे पीउ जो दोस्त हो। उहा माई घर जी संभाल वठंदा असांजे घर ईंदी हुई। उहा अहिड़ी मोहबत सां मूंखे पालियो त मूं हुन में माउ ॾिठी ऐं पोइ मूं वटि घर में माउ न हुई। पोइ मुंहिंजे ज़हन में का औरत ॾिसंदोसि पंहिंजो थी मुंहिंजी माउ आहे। हर औरत में मूं माउ ॾिठी। मूं कॉलेज में कंहिं छोकिरी खे कंहिं औरत सां कंहिं ॻाल्हि सां का जवानी जी मोहबतूं बि मुंहिंजे माउ जी मोहबत में तब्दील थी वयूं। मूं हर औरत में पंहिंजी माउ ॾिसंदो आहियां ऐं भाईंदो आहियां त हीअ मुंहिंजी अम्मा आहे ऐं हिन ई मूंखे प्यारु ॾिनो आहे, हिन ई मूंखे ॼाओ आहे। मुंहिंजी माउ जी वफ़ात ऐं थर जो राकू ऐं माई नियामत जी बीबी नियामत जी मोहबत मूंखे मुस्लमान लाइ मोहबत कई त मुस्लमान बि सुठा माण्हू थियनि था। मुस्लमान में बि मोहबत थिए थी। उनखां पोइ मूं पंहिंजी ज़िंदगी में कॾहिं बि कंहिं मुस्लमान लाइ खां नफ़रत न कई, मुस्लमान सां मोहबत घटि न कई, छाकाणि उहा मोहबत मूं में मोहबत जा दाणा बीबी नियामत हूंदा हुआ। हिकिड़े ग़रीब मज़ूर जी थी हुई, चोरी जी थी हुई, मुंहिंजो पुटु हाशिम मुंहिंजो भाउ वांगुरु हो। इन करे मुंहिंजे दिलि में सॼी उमिरि इहो ख़्यालु रहियो ऐं माउ लाइ सिकंदो रहियुसि, अञा बि सिकंदो रहंदो आहियां, अञा बि ॾिसंदो आहियां त मुंहिंजी माउ आहे। हीउ आख़िरी सुवालु आहे त हिन उमिरि में तव्हां सिंध खे कहिड़ो पैगाम ॾियणु चाहियो था? नौजवान खे मुंहिंजो ख़्यालु आहे त असांखे सिंध खे तालीम में ऐं टेक्नोलॉजी में ऐं नवे इल्म में घणो ज़ोर वठणु खपे। अॼुकल्ह जे नौजवान खे मैट्रिक पास करणु खपे, त BA बि पास करणु खपे, मास्टर बि थियणु खपे, PhD बि थियणु खपे, इंजीनियर बि थियणु खपे। हीउ सखत राज ठाहियो आहे, अंग्रेज इंजीनियर कई, और असांजे इंजीनियर खे बि सभु कमु कया आहिनि। हींअर दरिया सिंध केतिरियूं पुलूं ठहियूं आहिनि, उहो असांजे सिंधी इंजीनियर ठाहियूं आहिनि। तंहिंजे करे मुंहिंजो सिंध जे माण्हू खे पैगाम आहे, अर्ज़ु आहे तव्हां जदीद इल्मु, जदीद टेक्नोलॉजी, जदीद साइंस सां ध्यानु ॾियो ऐं उन सां ई सिंधी क़ाइमु रही सघंदी ऐं सिंधी मोहबत जो हिसो हुअणु खपे। वॾी महिरबानी चाचा दादा रोशीराम साहब। ऐं दादा चए थो त जदीद इल्मु सिखो ऐं जदीद इल्म खां सवाइ जेको कुझु उन ज़माने में 1932 में अंग्रेज़ हूंदो हो उहो असांजे सिंध जे नौजवाननि खे सिखणु खपे। जनाब डॉक्टर सुलेमान शेख साहब, तव्हां सां ॻाल्हाइणु चाहींदासीं। अवां रस्टिकेट छो थिया? अवां रस्टिकेट छो थिया? असांजे ज़माने में आउं कॉलेज जो जनरल सेक्रेटरी हुयुसि, लियाकत मेडिकल कॉलेज स्टूडेंट्स यूनियन जो, यूनियन हुयूं तॾहिं। तो असां स्ट्राइक कई पंहिंजे प्रिंसिपल जे ख़िलाफ़ु। उन स्ट्राइक जे नतीजे में असांखे रस्टिकेट कयो। हा, मूंखे त इहा जेका ॻाल्हि आहे सा 1960 जी आहे, तॾहिं आउं स्टूडेंट्स यूनियन जो सेक्रेटरी हुयुसि ऐं असां प्रिंसिपल जे ख़िलाफ़ु हड़ताल कई हुई, छाकाणि जो हुन पाबंदी लॻाई त शहर में रहंदड़, हैदराबाद शहर में रहंदड़ शागिर्द कॉलेज जूं बसूं इस्तेमालु न कनि ऐं उहे सभु हॉस्टल में रहनि। इन तां ॻाल्हि शुरू थी, पोइ ॻाल्हि वधी वई, बहरहाल उन ते प्रिंसिपल साहिबु कावड़ जी असांखे रस्टिकेट कयो।
शेख साहब हिकिड़ी ॻाल्हि मूंखे हीअ सम्झायो त हाणे तव्हां डॉक्टर बि थी विया, उन खां पोइ तव्हां 70s में सिंध ग्रेजुएट एसोसिएशन छो ठाही आहे? इहो वॾे में वॾो सबबु इहो हो त 70 में हिकिड़ी वॾी तब्दीली आई। तव्हांखे ख़बर आहे त 70 में 1 जुलाई खां वन यूनिट टुटी वई, जंहिंजे ख़िलाफ़ तव्हां वॾी तहरीक हलाई, सभिनी शागिर्दनि तव्हां सभु उन में गॾु हुआ। ऐं त उहा जॾहिं टुटी वई, उन खां पोइ सुवाल इहो पैदा थियो असां असल सिंध खे कीअं ठाहियूं, सिंध केरु बचाईंदो, सिंध जो मालिक केरु थींदो? छाकाणि त लाहौर में सॼी असांजो रिकॉर्ड हो, सभु कुझु हिते हो, उन खे सॼे खे असांखे वठी अचिणो हो कराची में, ऐं कराची खे हेडक्वार्टर करणो हो। त कराची खे ऑर्गेनाइज़ करण जे लाइ असांखे बाक़ाइदा ऑर्गेनाइज़ेशन खपंदी हुई। छाकाणि त वॾा ऑफिसर त पंहिंजे जाइ ते हुआ, पर वॾो ऑफिसर पंहिंजे स्टाफ खां सवाइ त कुझु कोन्हे। ऑफिस में त पोइ हू काश कोन थो करे सघे, उन ज़माने में त कंप्यूटर बि कोन हो। त इन करे इहा ज़रूरत पेश आई त सिंध जे नौजवान खे कॉन्शियस कयो वञे नंढ सुरसाल खां त हू अॻिते अचनि ऐं अॻिते अची पंहिंजे सूबे खे, पंहिंजे मुल्क खे संभाली ऐं उनखे तरक़ी ॾियनि। तव्हांजे इन मिशन जे अॻियां वरी 80s में जनरल ज़ियाउल हक़ अची वियो, उन छा कयो? तव्हांखे ख़तरो छो सम्झे? अवां कहिड़ो उनजे लाइ चैलेंज हुआ? ज़ियाउल हक़ खे असां हिकिड़ो मेमोरेंडम मोकिलियो। असां हुनखे चयो त सिंध जे माण्हुनि खे मर्कज़ में ऐं सूबनि में पूरी तरह सां नौकरियुनि में का बि रिप्रेज़ेंटेशन कान्हे, ऐं असां उन लाइ कमु कयो। सभु अंग गॾु कयासीं, हिकिड़ो वॾो चार्ट ठाहियोसीं, जंहिं मुताबिक़ ईअं बि साबित थियो त 2 खां 3 सैकड़ो नौकरियूं असांजे माण्हुनि खे मिली थी सघियूं ऐं ॿियनि खे कोन पियो मिलियूं। तंहिंजे करे असां इहा ॻाल्हि साम्हूं रखी त असां सां ॻाल्हायो त असीं तव्हांखे अंगीकार ॾियूं, असीं तव्हांखे तरीक़ा ॿुधायूं कि जीअं सिंधी नौजवान खे पंहिंजे मुल्क खे बहितर बणाइण लाइ किरदारु अदा करण जो मौक़ो मिले। इन ॻाल्हि खे हुन चयो, छाकाणि तॾहिं सभिनी पॉलिटिकल पार्टीज़ खे पाबंदी हुई, त हुन इहो महसूसु कयो त हीअ हिकिड़ी ऑल्टरनेट पॉलिटिकल पार्टी मथे अचे पई जेका असां खां इहो सुवाल करे पई ऐं इन खे क्रश करण ज़रूरी आहे। तंहिंजे करे हुन असांजे मेंबरशिप ते पाबंदी विधी, यानी सिंध ग्रेजुएट ते पाबंदी कान पई, पर सिंध ग्रेजुएट एसोसिएशन जो मेंबर थियण लाइ सरकारी मुलाज़िमनि खे चयो वियो त उहे मेंबर न थियनि। अवां सिंध ग्रेजुएट एसोसिएशन ते बंदिश न पई, पर इहा बंदिश पई त सिंध जो ऑफिसर उनजो मेंबर न थिए। शेख साहब, हीअ सभु तजुर्बा करण खां पोइ हाणे तव्हांजो सिंध जे ऑफिसर जे लाइ कहिड़ो ख़्यालु आहे? इहो ॾाढो अफ़सोसनाक सूरत हाल आहे। तव्हां बिल्कुलु ॾुखियो सुवालु कयो आहे त सिंध जो ऑफिसर जंहिंजे लाइ असां रसपत ॾिनो, असां महसूसु कयो इहो ई सिंध खे अॻिते वठी हलंदो ऐं उनजी रहनुमाई कंदो, उहो रहगन बणिजी वियो। ऐं इहो हिकिड़ो वॾो असांजे लाइ टर्मोइल आहे जेको असांजे ज़हननि खे अॼु ॾाढो झंझोड़े। अवां जंहिंजे लाइ चओ था त उहे रहगन बणिजी विया, त उन्हनि जे सुधारे जो को तव्हांखे इम्कानु आहे? त बिल्कुलु हर शइ जो इम्कानु आहे, बशर्ते कि माण्हूअ जी जेका इरादो मुस्तक़िल हुजे ऐं मुतलसिल हुजे। जेकॾहिं असां पक इरादे सां अॻिते वधूं ऐं इहे ऑफिसर केरु आहिनि? इहे असामान्य करनि था, मिडिल क्लास जा माण्हू आहिनि जेके मथे अची पाण खे विसारे था कनि। हू सम्झनि था त हू मथां खां आया आहिनि, पर हू त ग्रास रूट मां आया आहिनि। इन करे हुननि खे यादि ॾियारिजे त हुनखे वापसि वरी बि रिटायरमेंट थियण खां पोइ वरी बि भले ॻोठ वञिणो पवंदो। त इहा ॻाल्हि जेका आहे सा हिकिड़ी वॾी तकलीफ़ आहे जंहिं करे, पर इहा करे शेख साहब, हिकिड़ी ॻाल्हि कामोरनि जे लाइ
उहे हीअ त रिटायरमेंट खां पोइ उहे सचार छो थी वेंदा आहिनि? इन करे जो उन्हनि खे हाणे पोइ ॿियो को तरीक़ो ई कोन्हे न जीअण जो। हूअं त पंहिंजे पावर जे ज़ोर ते लटकणी बीठा हुआ, पर जॾहिं सभु कुझु ख़र्ची थो वञे त पोइ माण्हू चए थो त हाणे आउं सचु ॻाल्हायां, हाणे माण्हुनि जो तमामु वॾो हमदर्द बि साबित कयां, हाणे सिंध सां हमदर्दी करियां ऐं सिंध लाइ ज़िंदगी ॾियां, पोइ इहे सभु ॻाल्हियूं यादि अचे। ज़िंदगी जो को ख़ूबसूरत वाक़ियो अव्हांजे यादि में हुजे, ख़ूबसूरत वाक़ियो तव्हांजे ज़हन में, अव्हांजी ज़िंदगी जो को ख़ूबसूरत वाक़ियो? ख़ूबसूरत ज़िंदगी सॼी ख़ूबसूरत आहे, पर वाक़ियो ख़ूबसूरत कोन थियो आहे। वाक़िया सभु बदसूरत थिया आहिनि। हक़ीक़त में असां काफ़ी कुझु जाॻियो आहे, पर हिकिड़ो ख़ूबसूरत मौक़ो जेको मूं सम्झो त थियो आहे, यानी सिंध सॼी पार्टिसिपेट कयो। असां काफ़ी साल अॻु हिते आर्ट काउंसिल में सिंध 3 सेंचुरी जे अंदाज़ में हिकिड़ी कई एक्सपो सिंध, ऐं उन में सॼे सिंध जा हुनर अदीब शाइर शुगर सभु असां गॾु कया हुआ। ऐं 3-4 ॾींहंनि जो मेलो हो, जीअं हीअं असांजो हीअ ॾींहुं मेलो थिए थो, इन क़िस्म जी तहसील जो कई, ऐं उहा ॾाढी ख़ूबसूरत हुई। हक़ीक़त में मुंहिंजी ज़िंदगीअ में यादि कयो आहे। को ख़राबु वाक़ियो? ख़राबु वाक़ियो त साईं जेल में वञणु ख़राबु वाक़ियो ऐं उहो बि कोटड़ीअ जो जेको लॉकअप चाहे तव्हां ॾिठो हुजे या न ॾिठो हुजे, बहरहाल हाणे त तोड़े करे सघनि, पर उहो अॼु रेल जे पटड़ीअ जे हितां हूंदो हुओ पुल वटि, उहा राति ॾाढी अव्हां जेका हाला जा आहियो, अव्हां ते शाह लतीफ़ जो असरु वधीक आहे या मखदूम नूह जो असरु वधीक आहे? ॾिसो साईं, आउं नंढपण खां शाह लतीफ़ जो रहियो आहियां पैरोकार, ऐं उनखे मिलत ॾींदो रहियो। छाकाणि मुंहिंजो वालिद साहिब जो तरीक़ो सीरो उहो उन्हनि सां वाबस्ता हो, इन करे आउं उन सां गॾु ॾींदो हुउसि। इन नमूने सां मुंहिंजो ज़हन ते बि लतीफ़ आहे, ऐं मूं लतीफ़ पढ़ियो, उस्ताद बि सुठा मिलिया, मूं लतीफ़ सां चङा साईं कराई, ऐं कॉलेज में साईं अब्दुल अली कलबानी साहिब जहिड़ो उस्ताद मिलियो, जंहिं तमामु घणो मूंखे मदद कई, त उन जी लतीफ़ साईं खां तमामु। मां आख़िरी सुवाल थो पुछां, उहो ॾाढो ॾुखियो सुवालु आहे, अव्हांजी ज़िंदगी जो ॾुखियो में ॾुखियो सुवालु हींअर थो पुछां, कोटा सिस्टम हुजणु खपे? कोटा सिस्टम, ॾिसो न, कोटा सिस्टम जी ज़रूरत थो पए छा? न हींअर अॼु जी सूरत हाल, हाणे उहे ज़रूरतूं थी वयूं, हाणे ॿुधायो हुजणु खपे या न? अॼु ॾिसो हिन वक़्तु असीं चऊं था जेके माण्हू या त तव्हां तालीम जे इदारनि जो क्वालिटी या मयार हिकु जहिड़ो कयो, त जीअं मुक़ाबिलो हिकिड़े हिकु जहिड़ो थिए, हमवार ग्राउंड थो थिए। जेकॾहिं ईअं न आहे त पोइ माना जेको बिगड़ियल आहे त सदाई बिगड़ियल रहे, इहो त पोइ इंसान माना मां चवां था जेसि ताईं इंसाफ़ हिकु जहिड़ो न थिए तेसि ताईं इहो रहणु खपे। वॾी महिरबानी। मुग़ल साहब, अव्हां मुंहिंजा वॾा बि रहिया आहियो, ज़ाती तौर उस्ताद बि रहिया आहियो, असां फ्रंटियर फोर्स में गॾिजी कमु बि कयो आहे। हिकिड़ी मूंखे ॻाल्हि ॿुधायो त जेका साफ़ जी जिदोजहद हली ज़िया-उल-हक़ जे वक़्त में, उन जिदोजहद खे तव्हां कीअं था सम्झो? अॼु जॾहिं हिते मौजूदु आहियूं पाण, उहा 1978 जे साफ़ वारी जिदोजहद तव्हांखे कीअं थी लॻे? इट वॉज हिस्ट्री, इहा तारीख़ आहे, हिन मुल्क जी तारीख़ आहे। त जॾहिं जनरल ज़िया जे दौर में सहाफ़ियुनि ते ऐं अख़बारुनि ते तशदुद वधियो, अख़बारूं बंदि थियणु लॻियूं, त असांजी जेका तनज़ीम हुई, पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट ऐं ऑल पाकिस्तान न्यूज़ पेपर एम्प्लॉइज़ कॉन्फेडरेशन, उन सॼे मुल्क में कॉल ॾिनूं, असां गिरफ़्तारियूं पेश कयूं। ऐं इहे 4 भेरा इहा असां तहरीक हली, असां गिरफ़्तारियूं पेश कयूं ऐं फुल जदोजहद कईसीं, ऐं उन में काफ़ी असांजे सहाफ़ियुनि तमामु वॾो हिकिड़ो रोल अदा कयो।
ऐं सम्झां थो त हिन वक़्तु बि उहे तनज़ीमूं उन्हनि दार में हुअणु घुरिजनि त जीअं उन खां ॿ ॻाल्हियूं टे ॻाल्हियूं हिकिड़ो इहो त सहाफ़िन जेके हक़ीक़ी सहाफ़त कनि था उन्हनि जो तहफ़ुज़ कयो वञे, उन खां पोइ हक़ीक़ी सहाफ़त आवाम ताईं पहुचाई वञे, सची सहाफ़त आवाम ताईं पहुचाई वञे। पीस जो ऐं एथनिक जो या इहो मेन पर्पज़ हुजे आहे। सची जेका सहाफ़त आहे उहा आहिस्ते आहिस्ते वधी आहे या ख़तमु थींदी वई आहे? ऐं वधीक में चवणु मुनासिब नथो सम्झां इनखे खणी डीमोरलाइज़ नथो करणु चाहियां। डीमोरलाइज़ नथो करणु डीमोरलाइज़ त कूड़ थींदो न। तव्हांखे ॿ टे मिसाल ॾियां असांजी सहाफ़त जी तहरीक जा। काश जेकॾहिं ऐं असांजो प्रेसिडेंट निसार उस्मानी साहिबु हो, असां जॾहिं हिकिड़े भेरे गिरफ़्तारी पेश कयूं लाहौर में, त निसार उस्मानी साहिब खे हिन वक़्तु गिरफ़्तार कयूं, पर मिलिट्री कोर्ट में हुनखे साल रिगरस इम्प्रिज़नमेंट ऐं मुल्तान जेल में हुनखे मोकिलियऊं। जॾहिं हू मुल्तान जेल में निसार उस्मानी साहिबु तमामु हिकिड़ो क़ाबिल एतिराम शख़्स हुयो। जॾहिं हू मुल्तान जेल में वियो त मुल्तान जो सुप्रीडेंट जेल उन्हनि हली आयो ऐं वधी वञे हुनजे गोॾे जे हथ रखणु अचेसि त निसार उस्मानी रोकेसि, ख़बरदार इहे न कर, आउं तोखे ॻोल्हियां पियो। ॾिसई तो चई त मूंखे रिगरस इम्प्रिज़नमेंट आई आहे, मूंखे कैदनि जो लिबास थियो। त हुन हथ ॿधी चयो साईं तुंहिंजे असां लाइ क़ाबिल एतिराम आहे। चई न क़ाबिल एतिराम जी ॻाल्हि न आहे, या त मूंखे इहा सज़ा न थिए आहे। असां जेकॾहिं केरु कानून ते अमल न कंदो आहे त असीं कलम खे रोके न सघंदा आहियूं, असीं लिखंदा आहियूं। हाणे जेकॾहिं अॼु मुंहिंजे ख़िलाफ़ु कानून ते अमल नथो थिए त मूंखे क़बूल न आहे, मूंखे फौरी तौर ते। पोइ हू वधी वियो, हुन मूंखे जेल जा आंदी सवार उहा नंढी हुई जेका हुनखे पेरनि खां वधी बि थी उन पाती। हुन चयोसि अञा बि मसइलो ॿियो आहे त रिगरस इम्प्रिज़नमेंट माना मूंखे पोरियो कराइणो आहे, मूंखे पोरियो कराए। हा, हुन वरी हथ ॿधा साईं असां चई न पोरी कोन न त आऊं इहो जेको आहे लिखणु हुजे। पोइ हुनखे चयो रसो जेको आहे उहो बनाइणु सेखारियो। बाद में हिकिड़ो भेरो भॼन आज़ादु थिया, पोइ वरी बि तहरीक सां हली। उन में लाहौर में हिकिड़े तमामु वॾे असांजे सॼे पाकिस्तान मां आया साहिब, उन में आउं बि हुजां। उन में निसार उस्मानी साहिबु तक़रीर कंदे जनरल ज़िया खे ऐं जॉन जे एडिटर मालिक खे अमीदारनि खे मुखातिब थींदे चयो त मूंखे बेरोज़गार करण जी धमकी न ॾियो। मैं अब रस्सा बुनना सीख गया हूँ, मैं मार रोड पे बैठ के रस्सा बुनकर अपने बच्चों का पालूंगा। इहो निसार उस्मानी साहिबु। असांजो इन खां वॾो लीडर हो मिनाज भरना साहिबु। भरना साहिबु गिरफ़्तार थियो, असां आउं जेल में हुजां। ऐं हैदराबाद पहिरीं कराची सेंट्रल जेल में हुयुसि, हैदराबाद सेंट्रल जेल में वियासीं। पर असांजी जेका कम्यूनिटी हुई ज़ाहिर साफ़ जी कम्यूनिटी वॾी न आहे, महदूद आहे, ऐं उहा महसूसु थियणु लॻी त हाणे असांजी कम्यूनिटी घटिजे थी। त बरना साहिबु उन ज़माने में खैरपुर जेल में हो, उते हुन मरण ऐलान कयो त फलाणी तारीख़ ते मरण बर्त थियूं कनि। इहो जॾहिं कयूं त पोइ उहा लिस्ट हुन मुख़्तलिफ़ सहाफ़ियुनि खे लेटर मोकिलिया। हिकिड़ो माण्हू मोड आयो हैदराबाद सेंट्रल जेल में ऐं बरना साहिब जी चिट ॾेई त फलाणी तारीख़ ते आउं जेको आहे मरण बर्त रखां पियो ऐं तव्हां ॿ जेके अची सघनि। पोइ हैदराबाद सेंट्रल जेल में आउं मरण बर्त वियुसि, बरना साहिबु हुयो। पोइ सॼे पाकिस्तान में इहा हली। पर आउं हिकिड़ो बाइदर हिकिड़ो जुमिलो जेकॾहिं कोई इजाज़त ॾियां त असां जंहिंमहिल हैदराबाद सेंट्रल जेल में असां मूंसां गॾु 2 ॼणा ॿिया हुआ, उन्हनि में इहो विया त असां चीज खे अलॻि करे अलॻि सेल में रखियो। त हुन सेल में रखियो त हिकिड़े ॾींहुं हिकिड़ो इहो बि तव्हांखे ॿुधायां त ऑफिसर असांजे ख़िलाफ़ु हूंदा हुआ, पर अमलो जेको हूंदो हुओ त असांजी हिमायत हूंदी हुई। हैदराबाद सेंट्रल जेल जो हिकिड़ो आम बरकर मुलाज़िम डोड़ंदो आयो अची करण मुगल साहिबु कोन्हे ऐं वियो की खैरपुर सेंट्रल जेल के सुप्रीडेंट में हैदराबाद जेको सेंट्रल जेल आहे उते IG जेल जी बि ऑफिस आहे। उते हुननि जो मैसेज आयो हैदराबाद सेंट्रल जेल जो त बरना
बुख हड़ताल बंदि नथो करे, असीं ज़बरदस्ती हुनखे बुख हड़ताल ख़तमु कराईंदासीं, हुन में हुनजी जान वञी सघे थी। हिन जो मूंखे इहो चवणु त मूंखां सुठो कोन कयो ऐं मुंहिंजा हथ निकिरी विया ऐं वरी पोइ बीमार थो वियुसि, हुनखां ॿ ॼणा ॿिया जेके अनुज ऐं मूंखां वात में लफ़्ज़ निकिता, तेरे साथ जीना तेरे साथ मरना बिनाज भरना बिनाज भरना। त मूंखे बि मुंहिंजा ॿिया साथी ॿ जेके हुआ उन्हनि बि इहो चवणु शुरू कयो, तेरे साथ जीना तेरे साथ मिनाज भरना बिनाज भरना। जॾहिं असां ज़ोर सां इहा निणाया त असांजी हज़रत सिंधनि जॾहिं ॿिया जे स्टेज में असांजा ॿिया साफ़ी हुआ मज़दूर हुआ हारी हुआ, उन्हनि बि नारो हुअणु शुरू कयो, तेरे साथ जीना तेरे साथ मरना बिनाज भरना बिनाज भरना। पोइ इहा जॾहिं अख़बार में ख़बर आई सॼी सिंध जे जेलनि में इहो नारो लॻो, तेरे साथ जीना तेरे साथ मरना बिनाज भरना बिनाज भरना। असीं तयारु थी वियासीं पंहिंजी जान ॾियण लाइ। पोइ आख़िरकार हुननि असांजी ॻाल्हि मञी ऐं असांजी जेको सो बंदि थियो असांखे रहियासीं। त मुंहिंजो मतिलबु आहे इन क़िस्म जी यानी की कंहिं क़िस्म जो कंप्रोमाइज़ करण लाइ मुग़ल साहब बाक़ी घणा बचा आहिनि, निसार उस्मानी मिनाज भरना इलाही जो वक़्तु वेंदो पर तव्हांखे ॿुधायां त हिन माण्हूअ असांजो हिकु साथी एहफ़ाज़ रहमान हो, जंहिंजा फोटोस तव्हां वटि अचिया आहिनि चङी तरफ़नि खां। जॾहिं मूंखे यादि आहे त असांजे चई साथियुनि खे अटकाया विया ऐं उन ज़माने में जेको लाइन फिरंदो जंग अख़बार में इहा पढ़ी त चाई साथी खे एतबार कंदो थोरा गवाह आहे मुंहिंजो अलाए हाल छा थी वियो, मूं पूरी तरह हथो कोन थो जिन कपिड़नि में हो ॿाहिरि निकिरी आयुसि। उहे केॾां वञा त मुंहिंजो एहफ़ाज़ रहमान मथां मसावाद मुंहिंजो पंधु दौड़ंदो मसावाद पहुतुसि। भला हीअ ॻाल्हि ॿुधी वठो साईं। मसावाद में काफ़ी हूंदी हुई उन में हलबो हो त आवाज़ु थींदो, मूंखां मथां चढ़ियो न पियो थिए, अलाए जीअं जीअं करे मथे चढ़ियुसि सिर्फ़ु हिकिड़े माण्हू जो आवाज़ पियो हुजे, लानत है मुझ पे मेरे साथियों पे कोड़े लग गए और मैं यहाँ बैठा हूँ। एहफ़ाज़ रहमान अजीब क़िस्म जी कमिटमेंट हुई ऐं अपील कंदुसि सभिनी साहबनि खे सभिनी अख़बारी कारकुननि खे त सहाफ़त जेको आहे सो हिन मुल्क जे अवाम जो सियासत आहे। सहाफ़त जो नालो आहे सच जो, बहादुरीअ जो, बेदिगरीअ जो। असांजी जेकॾहिं साहब में आहियूं त असां ते इहो अलाह जे तरफ़ां ज़िमेदारी आहे, पंहिंजे अवाम जे तरफ़ां ज़िमेदारी आहे त सच खे अॻिते वधायूं ऐं माण्हू जा जेके दुख सूर आहिनि उहे ईमानदार ऐं सचाई आहिनि। मुग़ल साहब तव्हांजो जाम सादिक़ अली सां तजुर्बो कीअं रहियो? हालांकि जाम साहब जो मिनिस्टर हूंदो हो त काफ़ी वेझा नाता हुआ ऐं पंहिंजो तमामु घणा वेझा नाता हुआ, पर जाम साहब जॾहिं चीफ मिनिस्टर थियो त हुन फ़ैसिला कया सिंध जे ख़िलाफ़ु सिंध अवाम जे ख़िलाफ़ु। पोइ मूं हुन जे ख़िलाफ़ु लिखणु शुरू कयो। मूं फ्रेंडली पोस्ट ऐं हुन ज़माने फ्रेंडली पोस्ट हुयोसि, फ्रेंडली पोस्ट हुन जे ख़िलाफ़ु लिखियो ऐं 24 साल में मां हुन ज़माने में लिखंदो हुउसि। 24 साल में मूं हिन लिखियो त सिंध में गद्दारनि जो फ़सल, हुन जो उनवान हो सिंध में गद्दारनि जो फ़सल। कुझु ॾींहंनि खां पोइ जाम साथी ऐं हुन ज़माने में हैदराबाद में होसि, फ्रेंडली पोस्ट जो कराची में होसि, हैदराबाद में होसि त उते उन्हनि जो म्यूज़ियम वग़ैरह में उते हुननि जी कॉन्फ्रेंस कई। मक़सद मां तालिब मौला बि हुजे स्टेज ते अलॻि वेठा हुजनि, असां ख़ासि हुनखे अलॻि स्टेज ते विहारियो। जाम साथी जंहिंमें तकवीर कयो थियो त हू तकवीर ॿिए इस्म पियो करे नज़र मूं मां न पियो कढे। मूं पियो वाच कयो कि मुंहिंजे भरिसां सच जामोद हो जेको एडवाइज़र हो चीफ मिनिस्टर जो, उन वधीक मूंखे चयो त ॻाल्हि ॿी पियो करे नज़र तो मां कोन पियो कढे। मुंहिंजो ख़्यालु आहे अॼु असांजे साथ मुलाक़ो थिए। अञा मूं इहा ॻाल्हि ख़तमु कई कि अड़े मुग़ल तूं मूंखे गद्दार थो सॾी ऐं उहो असरु कयो कि दुनिया ॾिसंदी। पोइ हिन मूं घर में 15-20 मिंट जेको आहे ॻाल्हायो, उन तकलीफ़ ख़तमु थी त पंहिंजो ऐं उन लाही उन ते जाम साधु ऐं पंहिंजो मखसूम सां वेठा हुआ त जाम इहा बि ख़ूबी हुई। उते मूंखां हीअं ॻाल्हायो अथसि मूंखे ॾिसी ॿुधाइण आया आहियूं छा, हुनखे वॾी फिल्म कई अथऊं हाणे हिसाब किताब थींदो कि चऊं त हुन जेके साफ़ वेठा हेठां बि ऐं मखसूम साहिब हुते विहारे अचां थो। हीउ हेठि जो आयो त मूंखे ठीकु आहे तूं फ्रंट पोस्ट में हीअ त ॻाल्हि लिखी आहे पर
जार ॾेई हुनखे मंज़ूर वसाणे नाले चई उन दहशतगर्द खे उहो ॿधो आहे त तोखे हुनखे बि एतिराज़ आहे हिते मूं चयोमांसि जाम साहिबु हू दहशतगर्द हू टेररिस्ट मंज़ूर वसान और यू एंड योर गवर्नमेंट हू किडनैप हूम मुंहिंजो ईअं चवणु की अंत मूंखे दहशत ईअं करे मूंखे ईअं धको ॾेई बसि मूं हथु पकड़ो ॿार वरी कीअं असां सां मूंखे धको ॾेई बसि वेठा मोकिलियो आहे हाणे हू मूंखे किराइण में ऐं उन ई किराए में चीफ मिनिस्टर इहो थो करे त पंहिंजो ओचितो ज़माने में DI जी परियां ॾिठो त वॾो मोकिलियो आहे जेकॾहिं वधी धको मोकिलण थिए त मुंहिंजो प्रोमोशन थींदो त DI जी मुंड ई वधियो मूं ॾिठो DI जी मूंखे धक कयो त मुंहिंजी दिलि थी ॾाढी त मूं जाम सां मां हथ ग़रीब जो मुंहिंजो लुक ॾिसे DI जी बि थियो किथे किथे मींहं आहिनि जाम सां पर बि सची ॻाल्हि ॿुधायां हिन माण्हू में हू बि हुयो तव्हां खां आख़िरी सुवाल थो पुछां गद्दारनि जो फसल घटि थियो आहे या वधियो आहे पर गद्दारनि जो फसल सिंध में घटि थियो आहे या वधियो आहे साईं हाणे इहा एॾी ॻाल्हि आहे जॾहिं वरी रिसर्च करण जी ज़रूरत आहे सिंध जी जंग विढ़ण वारनि जी उहाईअ खां पहिरीं हिकिड़ी सोच हूंदी हुई जिन माण्हुनि में उहा मूंखे घटि लॻंदी माना जे सिंध जे लाइ सोच घटि थी आहे त गद्दारनि जो फसल वधियो हूंदो न असां वधीक छा चवां कुझु त चओ न आउं छा चवां तव्हां पाण ॾिसो तव्हां लुकिंग वॾी महिरबानी मुगल साहिब लाइ मुगल साहिब मुंहिंजो उस्ताद बि आहे ऐं तमामु शानदार साहिब थी रहियो आहे बि अॼुकल्ह जंग अख़बार में लिखे बि थो यूसुफ साईं साहिब संस्कृत ॿोली ते शाह लतीफ़ ते ऐं दुनिया में इन गिरफ्तनि जे वसीले ग़ुलामी कीअं वधी आहे मुल्क कीअं ग़ुलाम थिया आहिनि ऐं दुनिया जूं जेके वॾियूं फ़ौजियूं आहिनि उन्हनि जो जेको साज़िशी रोल आहे उन ते ऐं इन नमूने कई किताब जेके आहिनि टोटल 27 किताब उन लिखिया आहिनि ऐं अमेरिका इंडिया ऐं इंग्लैंड जा पब्लिशर हिन खे छपनि था ऐं अमेज़ॉन जे कार्ड ते साईं जो नालो लिखंदव साईं जी किताब जेके उन्हनि छपिया आहिनि उहे अचनि था साईं खां मां हिकिड़ी ॻाल्हि हीअ पुछां थो जॾहिं शेख हयात तव्हांजे अख़बार बरसात जो एडिटर थियो त तॾहिं तव्हांखे छा महसूसु थियो त हिकिड़े शाइर क़ैद कयो अथव या पंहिंजी इज़त वधाई अथव कहिड़ी ॻाल्हि हुई शेख हयात सच में सभु क़ाबिलियत हुई मुंहिंजो दोस्त मुंहिंजे रुकेश ते जेको आहे मुंहिंजे रुकेश ते असीं दोस्त हुआसीं 40-50 सालनि जी दोस्ती हुई ऐं मां हुन वक़्तु वीकली बरसाति हुई त असां मां डेली कल कयो त मां रुॻो कंहिं रिक्वेस्ट कई त तव्हां डेली कल थियो त हुन रुॻो एतिरो पुछियो त कॾहिं अचां पोइ हुन ॾिठो न हुन साढी शाइर न उहा वॾो आलिम हो असांजो वॾो अदीब बि हो ऐं वॾो मुफ़क़िर बि हो सिंधी शाइरीअ में शाह खां पोइ अगरि कंहिं माण्हू जी ॻाल्हि कई सिंध जी ॻाल्हि कई त उहो हिकु ख़्यालु हो त उनखे हाणे वॾे फ़ख्र जी ॻाल्हि हुई मुंहिंजे लाइ ऐं हू बाक़ाइदगी सां जेको आहे सो एडिटोरियल लिखंदो जेके हींअर उहे एडिटोरियल कल्चर डिपार्टमेंट छपिया आहिनि पर असां सां मां शेख हयात सां गॾु जेके सिंध जा वॾा राइटर हुआ हुन में मुगल साहिब जेको आहे ॿिया बि आहिनि उहे सभु असां हिकिड़ी टीम ठाही हुई जेका आहे त जंहिंसां इहा अख़बार कढी थी त भई गाइडेंस ॾेई सघे सिंध जे माण्हू खे ॾे सिंध जे पॉलिटिशियन खे ॾे ऐं पोइ उन ते बहिराल कावड़बा हुआ जहलत काटियासीं अख़बार तबाह कयूं इहे ड्रामा थिया आहिनि पर बहिराल अची इहो हिकिड़ो यादगार उहो आहे असांजे किताब जो सिंधी सहाफ़त में अचणु जेको आहे अचणु घुरिजे सिंधी सहाफ़त में हींअर वॾे अफ़सोस जी ॻाल्हि आहे तव्हां ॾिसो त हाणे तव्हां घटि जेके असांजा वॾा साथी आहिनि
सिंधी साफ़ी उहे उर्दू साफ़त में रहिया सिंधी साफ़त में उहो छो बि न आहे उन्हनि जी लिखड़नि खे ठहण जे लाइ उनजे पढ़ण जे लाइ कमर्शलाइज़ हू थी वियो आहे हिकिड़ी मतिलबी छाप थी आहे इहो ॾाढी ॾुखो ईंदड़ ॻाल्हि आहे बहरहाल इन में को रस्तो निकिरे सिंधी साफ़त अगरि ॿीहर जीअर थी सघे त ॾाढो सुठो थी वेंदो तव्हां पंहिंजे इंटरव्यूज़ में चयो आहे त जेकी शयूं तव्हांखे ख़र्च में न ईंदी हो हुनजे लाइ वरी ट्यूशन ते ठाहे सघंदो हो ट्यूशन जे में न आहे मज़हब सम्झ में न आहे पोइ ट्यूशन प्रोफेसर रखी ऐं उन्हनि खां पैसा ॾेई उन्हनि खां सिखंदो हो इहो तव्हांखे ख़्यालु कीअं आहे त ट्यूशन रखी मां उन्हनि खां सिखां माण्हू त पाण पढ़े थो पोइ जेतिरो सिखे तव्हांखे इहो ट्यूशन रखण जो ख़्यालु कीअं आहे त इहो असल में हिकिड़ी नंढे हूंदे खां हिकिड़ो मसइलो मुंहिंजे लाइ पैदा थियो त मां सोचणु शुरू कयो त हीउ दुनिया जो सिस्टम ग़लति आहे सभु शयूं डिबेटेबल आहिनि यानी असांजी तरह असांजी ॿोली असांजो मज़हब ऐं असांजो कल्चर इहे सभु डिबेटेबल आहिनि इन्हनि खे जेको आहे सो थियणु घुरिजे मिसाल मां पोइ पाण पंहिंजे मथे फ़ैसिला करणु शुरू कया की जेका शइ आउं पाण करे सघां थो त उहो करियां थो मां 25 साल गोश्त न खाधो मां चयो त भई खाइण लाइ इलाही शयूं आहिनि ॿीहर रहण लाइ वधीक सिहतमंद शयूं आहिनि कंहिंजी जान वठी पेट भरणु जेको आहे सो सही न आहे कंहिंखे मज़हब कोन चयो त कंहिंजी का आइडियालॉजी न हुई मुंहिंजी पंहिंजी थिंकिंग हुई पोइ मूंखे जेको आऊं कोई 40-50 सालनि खां हिकिड़ी ॻाल्हि सोचां कि साल हींअर दुनिया में 20 करोड़ माण्हू क़तल थियनि था हर सदी में 17 करोड़ ॿार आहिनि यतीम आहिनि दुनिया में या दुनिया जी अॼु आबादी जेका आहे उहा मानी नथी खाए बुखियो रहे थी या ही जेको ही दुनिया में काऊं थियनि थियूं या जेका असांजी सिंध जी हालत आहे असीं सोचे कनि थी चाहियूं त मूंखे लॻो त भई इहो इन्हनि सभिनी मसइलनि जो जेको यानी इन्हनि जी स्टेटमेंट जेका आहे उहा हिस्ट्री जी ॾेई सघे थी मां हिस्ट्री जे कमु करण लाइ पाण 4 प्रोफेसर रखिया उहे 2 प्रोफेसर हुआ 2 लेक्चरर हुआ उहे हुन में हिकिड़ो त मूं वटि 18 साल रहियो असीं डिबेट कंदा मतिलबु आउं जेको हिस्ट्री में पढ़ंदो हुउसि त मूंखे यकीन कोन ईंदो हो मिसाल मां तारीख़ इस्लाम पढ़ी त मूंखे यकीन न अचे त हीअ जेके वाक़िया आहिनि इहे सही आहिनि पोइ अहिड़ी तरह तारीख़ यूरोप आहे या ॿियो आहिनि जेके वाक़िया आहिनि त भई असुलु आहे छा पोइ मां उनजो इहो रस्तो कढियो त आऊं पोइ इहे 2 प्रोफेसर 2 लेक्चर मूं पाण जो तक़रीबन 18 साल हुआ मूं सां पोइ असीं जेके हिस्ट्री जा वाक़ियात आहिनि दुनिया में छा थियो आहे दुनिया में सरहदूं थियनि थियूं ठहनि थियूं हीअ जंगियूं आहिनि आख़िर बंदि नथियूं थियनि हीअ दुनिया में हेतिरा इबादत घर आहिनि करोड़े लखे न करोड़नि इबादत घर आहिनि दुनिया में जिते रोज़ु इंसानु जेको आहे दुआ घुरे थो त भई अलाह खां त भई जेको आहे अमन अमान ॾे पर हीअ दुनिया रहण जे क़ाबिल नथी थिए मां हींअर अॼु बि हीअ दुनिया रहण जे क़ाबिल न आहे त आउं उन ते स्टडी करण जे लाइ जेको आहे मुख़्तलिफ़ किताब लिखंदो रहे यानी मां बॉर्डर्स ते लिखियो किताब त नकली दुनिया जूं सभु सरहदूं नकली आहिनि मां हुन में प्रूफ कया जेको सॼी दुनिया में सेल थिए थो अमेज़ॉन ते आहे ऐं राइज एंड फॉल ऑफ गॉड्स मां लिखियो जेको त ख़ुदाउनि जो उरूज जंहिंजो हाल आहे 3500-4 साल जो दुनिया में बुतनि हुकूमत कई आहे बुत परस्ती जेका हुई दुनिया में ऐं उहे लॉ मेकर बि उहे हुआ भई हीउ कहिड़ो आहे त भई बुत जेको आहे सो उहो लॉ मेकर कीअं थियो त उन ते मां हुन किताब में जेको आहे इहे शयूं डिबेट कयूं आहिनि त भई जेको कुझु आउं सम्झां थो त अगरि इहो कन्वे करे सघां त वधीक बहितर आहे इन सॼी सूरत हाल में सिंध बि हिन में शामिल आहे त आउं हिनजी सॼी तकलीफ़ जेका आहे उहा महसूसु करियां थो मां कोशिशि कई कुझु लिखण जी जेको सिंधी तारीख़ लिखी न वई आहे
लिखी न वई आहे असांखे सिंध जे वॾनि वाक्यनि जी सिंध कॾहिं कंहिं ज़माने में एम्पायर हुई ऐं सिंध दुनिया जो पहिरियों मुल्क आहे जंहिं दुनिया जी जेका अरब जेके जॾहिं आया साईं 7वीं सदीअ में मुस्लमान अरब जेके जंहिंमें रोमन खे शिकस्त ॾिनी जिन सासानी खे ॾिनी ईराननि खे जिन जूं 22 जेके हुयूं इंडियन उन्हनि खे शिकस्त ॾिनी सिंध में उन्हनि खे 17 दफ़ा शिकस्त ॾिनी असांजे सिंधी माण्हुनि खे ख़बर न आहे असली आहे शइ जेको आहे पढ़ूं था हवा जे ऐं नौजवाननि जे विच में को गैप आहे या उहे तव्हां घटि आहियो तव्हांजी ॻाल्हि उहा हिकदमि सम्झी था वञो न गैप त न आहे हाणे हींअर हाणे जेको आहे नॉलेज जो दौरु आहे यूट्यूब आहे सोशल मीडिया आहे पढ़नि था ऐं पाण हैरान थींदो आहियां जेको आहे सो आउं त ॿाहिरि घटि निकिरंदो आहियां जॾहिं थींदी आहे त जहिड़े तरीक़े से रिस्पॉन्स मिलंदो आहे त हुनखे हैरानगी थींदी आहे त माण्हू पढ़नि था गैप को कोन्हे गैप त पर सदाईं रहे थो जेको आहे सो पर हिन वक़्तु त हाणे एजुकेशन जो दौरु आहे भई सिंधी साबित न उर्दू साबित आहे अंग्रेजी साबित आहे हले थो तव्हांजे ख़्याल में असांजी नए नसल में का बढ़िया वधी आहे या घटी आहे या इससे के केतिरो ॾिठो आहे यार असां नओं न सिखता हाणे इलाही तकलीफ़ में आहे कहिड़ा आहिनि जेको आहे सो असांजा जेतिरा मैट्रिक खां मथे नथा पढ़नि यानी भई दौर कीअं थी वियो आहे हाणे छा आहे भई हिते जेको आहे जेके आउं सॼी दुनिया जो सिस्टम ग़लति कयां थो अहिड़ी तरह पाकिस्तान जो जेको आहे इस्तेमालु कयो त हिते सिस्टम ऑफ गवर्नेंस जेको आहे उहो उनखे जेसिताईं दुरुस्त असीं नथा कयूं असांजो रूह न हलंदो असांजी शाइरी हलंदी असीं विकंदासीं असांजो नौजवान भई पहिरीं त हुनखे पढ़णु करियो न जेको आहे हुनखे भई हींअर उहो दौरु न आहे त भई तव्हां मैट्रिक करियो या ग्रेजुएशन करियो भई हुन सां अॻिते वधणु घुरिजे बहरहाल अगरि त रस्ता निकिरणु घुरिजनि हाणे मां हुनखे बहस कंदुसि त वरी ॻाल्हि ॿिए पासे छॾी हिकिड़ो सवाल थी आहे त असां धंधे हुजे किथर आहे वेठो जाम फिर कराची ईंदासीं त मिटीअ ते हिकिड़ो रेस्टोरेंटनि जी कतार ऐं बस्त ॾींदी त बस्त लाइ केतिरो वठंदा बस्त खां ॿियो त यूट्यूब साइड खां बि या बस्त बि ठाराए थो ऐं होटल बि ठाराए थो हाणे हुन होटल मस्जिद जो हाल अहिवाल त आहे या उहा ॻाल्हि पूरी मिली आहे हाणे ॻाल्हि आहे न त राइटर हुजे या स्पीकर हुजे माली त खपे ऐं उन लाइ हिते 100 मेल में जेको आहे हिकिड़े सिंधीअ जी होटल हुई आहे बाक़ी 99 होटलूं पखणनि जी ऐं उहे असांजो फाइलिंग कंदा हुआ हू कंदा हुआ बसनि में वॾी सियासत हूंदी हुई ऐं जेतिरे करे मस्जिद जी ॻाल्हि कई इहा त असां पंहिंजे संस्था ते खाई पोइ शेख सुल्तान दुबई जो शेख जेको आहे पोइ 20 खनि गाॾियूं वठी पोइ हुते असांजे आउं त हफ़्ते में हिकिड़ो ॾींहुं ईंदोसि 2 कलाकनि लाइ पोइ हुननि चयो भई जेको आहे हुनखे बुलायो पोइ आउं हिते 30,000 सॼो घर आहे हुन घर में 4 बंगला दुबई जो शेख आहे पोइ इहो शेख राशिद अल मस्जिद पोइ हुन सां मिलियोसि हुन चयो भई इहा मस्जिद असीं ठहणु चाहियूं था मां ख़्वाब लॻो आहे पोइ मां चयो त भई हेठां अस्पताल आहे ऐं मथां मस्जिद आहे तॾहिं हुन 100 मेल में हॉस्पिटल आहे कोन एक्सीडेंट सेंटर हो त हुन चयो त असीं एम्बुलेंस ॾींदासीं डॉक्टर वग़ैरह कंदासीं इहा मस्जिद असांजे हवाले तव्हां मथां असांखे ॾियो त मां चयो हाणे 3 ॾींहं ते मथां खणी वियो ऐं चयूं त हुनजी किडनी फेल थी वई हुनखे खणी विया आहिनि लंडन पोइ हुनजो पुटु गुज़ारे वियो हू गुज़ारे वियो त हुनजो पुटु वरी खणी पोइ हुनखे हिते जो गवर्नर हो
हिकिड़े खे जेको उन चयो त भई तव्हां चाहियो त मूंखे खणो त हाणे हींअर बि असां त हींअर मूंखां पुछूं त मां चयो भई तव्हां खणो असां तव्हांखे पाप लॻो आहे तुंहिंजे पीउ खे पाप लॻो आहे पोइ हाणे तव्हां ठाहियो पोइ घर भेजी वियो अलाह जो घर आहे त हाणे अलाह साईं पान पाईंदो हुनखे चयो मूंखे आख़िरी सुवाल आहे तव्हां सां अवां अॼु जे नौजवान खे छा चवंदो त हू घणनि छा लिखनि था पोइ रस्तो ॾियो हुननि सभु पढ़नि सभु कुझु पढ़ो यार ज़रूरी न आहे त भई ॿार उहो हिकिड़ो सब्जेक्ट थिए भले सभु शइ पढ़ो सिंध जी हालतूं पाकिस्तान जूं हालतूं दुनिया जूं हालतूं उनखे ख़बरूं ॿुधणु घुरिजनि रोज़ु ॿुधणु घुरिजे जेको आहे सो ऐं ॿियो सोशल उन ते आहिनि जेके प्रोग्राम अचनि था जेतिरो वक़्तु मिले जेको आहे सो इहो हिकिड़ो पढ़ाई जो हिसो आहे यानी तव्हां हिकिड़ो ख़ाली सब्जेक्ट एक्सट्रा थियणु जेको आहे उहो बि थियणु घुरिजे पर इहे नॉलेज तव्हां जेतिरी वधाईंदा ऐं ॿियो असां हिकिड़ी चवंदुसि अगरि सिंधी नौजवान कारोबार करण जो बि अगरि सोचे त हिन वक़्तु दुनिया में ॾिसो वॾे में वॾो स्कोप जेको आहे उहो कारोबार आहे ऐं असां हाणे मां त हिकिड़े वक़्तु 4 कारोबार कंदो हुउसि पोइ 4 जनरल मैनेजर हुआ ॿिया हुआ ऐं त घर में वेठो पढ़ंदो पर असांखे त ॾाढी आहे त असांजो ध्यानु सिंधी माण्हुनि जो ध्यानु जेको आहे उहो कारोबार मां न आहे यानी तमामु घटि आहे अगरि उहे इन सब्जेक्ट ते सोची ऐं PhD ताईं पढ़ण जो जेको आहे मां पंहिंजे घटि में घटि हिकिड़े ॿार खे बि PhD करायो प्लीज़ इहा ई रिक्वेस्ट करे मुगल साहब हिकिड़े जुमिले में तव्हां नए नस्ल खे छा चवंदव माइक वेझी कयो सम्झां थो त सिंध जे नए नस्ल ते तमामु वॾी ज़िमेदारी आहे सिंध जी सिंध सां जेका हिन जेका सूरत हाल आहे ऐं उन में वधीक तव्हां वक़्तु नथो वठणु चाहियां उहा सूरत हाल जेका आहे सा ॾाढी तशवीशनाक आहे ऐं सिंध जे सभिनी माण्हुनि खे सिंध जे ख़ासि तौरु नए नस्ल खे इन जो नोटिस वठणु घुरिजे ऐं अॻिते वधणु घुरिजे पाण में तइलीम हासिलु करणु घुरिजे ईमानदारी सां अॻिते वधणु घुरिजे ऐं ख़ासि मुंहिंजी हिकिड़ी तजवीज़ आहे इनखे दोस्त क़बूल न कनि मूं पंहिंजे हिकिड़े कार में बि लिखियो आहे त हाणे वक़्तु अची वियो आहे त पंहिंजो असां पंहिंजे अंदरि नई तब्दीली आणियूं सिंध मिडिल क्लास ऐं लोअर क्लास अॻियां वधे ऐं इलेक्शन्स में बि लोअर क्लास ऐं मिडिल क्लास जो पढ़ियल तबिको माण्हू थिए ऐं जेके वॾेरा आहिनि नवाब आहिनि सरदार आहिनि मुर्शिद आहिनि उनजी बिल्कुलु इज़त कई वञे उन्हनि खे फैसिलिटी ॾिनियूं वञनि पर हाणे इलेक्शन्स में वञणु ऐं हिन मुल्क जी ख़िदमत करण जो जेको ज़िमेदारी आहे तव्हां सिंध जे लोअर ऐं मिडिल क्लास जे पढ़ियल नौजवान खे डॉक्टर सुलेमान शेख साहब नए नस्ल लाइ असांखे पैगाम ॾियो नए नस्ल खे तमामु वॾी महिनत करण जी ज़रूरत आहे हीउ 21वीं सदी जो ज़मानो आहे जंहिंमें डिस्टेंसिस घटि थींदा आहिनि इंटरनेट जो ज़मानो आहे हिन में हितां बि ई तव्हां पेशावर में वापारु करे सघो था सभ खां असांजी सिंधी ॿोलीअ में हिकिड़ो पहाको त सभ खां वधंदड़ वापारु आहे ऐं नीच नौकिरी आहे असांजो सिंधी नौजवान अॼु बि नौकिरीअ जी तलाश में आहे पर वापार तरफ़ ध्यानु कोन्हे तंहिंजे करे असांखे इन